अस्सलाम वालेकुम, वेलकम सारे पर एनसाइक्लोपीडिया शाला खुश है तो भी सही है। लीनियर इक्वेशन चैप्टर्स जेको उनमें पाण 9.3 एक्सरसाइज करना से 6 क्लास जो है चैप्टर। इनमें छा तो चे द सम ऑफ अ नंबर एंड इट्स डबल इज 9 फाइंड द नंबर। इनका पहिरियों पाण जेके एक्सरसाइज कयूं उनमें पाण खाली नंबर की वैल्यू भी मालूम क्यों पिया या खाली वेरिएबल ठायूं पिया। 9.2 में पाण नंबर की वैल्यू मालूम कई से, बाकी वो खाली पाण के डायरेक्ट इक्वेशंस मिलियल हुयूं। इनमें पाण के छा करो, इनमें पाण इक्वेशन ठाइणी भी है, विच में पाण के एक्स की वैल्यू एक्सट्रैक्ट भी करनी है, मतलब वो नंबर की वैल्यू छा थी वो भी पाण के मालूम करना, मतलब बई कम करना। तो ये सभी का पहिरियों पाण इनमें इक्वेशन ठाहींदासीं, उनखां पोइ वो नंबर एक्स की वैल्यू कढंदासीं भई छा थी थिए। टियों जेको हिसाब एक्सरसाइज में इनमें छा तो चे सम ऑफ अ नंबर एंड इट्स डबल इज 9 फाइंड द नंबर। सम ऑफ अ नंबर एंड इट्स डबल इज 9 फाइंड द नंबर। हाँ सम ऑफ अ नंबर पाण के खबर आ तो पाण सम की जाइ ते प्लस की साइन ॾींदा, नंबर की जाइ ते पाण एक्स या वाई ॾींदा। सम ऑफ अ नंबर एंड इट्स डबल, डबल मतलब सागई नंबर जो बीण, सागई नंबर जो बीण डबल छाजे बराबर आ 9 जे, इज 9 जे बराबर। फाइंड द नंबर पाण के एक्स मालूम करनो। सफ़ा सोलो तो हाँ इन्हनि खे पहिरियों जोड़ करे वठूं। एक्स ऐं 2x छाजे बराबर थिया 3x ऐं बराबर थियो 9 जे, सही थी वियो। हाणे हिते ॾिसो तो पाण छा करिणो आहे, पाण खे ख़बर आहे त एक्स की वैल्यू कढणी आहे, पाण खे एक्स जेको आहे नंबर हू मालूम करिणो। हिते टे जेका आहिनि ज़र पिया थियनि ऐं हेॾे ईंदा त वंड थी वेंदा, डिवाइड थी वेंदा, त इहे हेॾे आया डिवाइड थी विया। हाणे टिनि जो खोड़ो टिनि ते 9 ते घणे भेरे लॻो 3 भेरे, मतलब 9 के पाण वंड कयोसीं 3 सां त 3 जवाब आयो। हाणे एक्स जेको आहे हू बराबर आहे 3 जे, सही थी वियो, सफ़ा सोलो आहे नी। हाणे ॾिसो तव्हां चेक भी करे सघो था, इन साॻी में पुट करे चेक कंदो त छा असांजो जवाब सही भी आहे कि न। ई कीअं चेक कबो त ई एक्स जी जाइ ते पाण 3 पुट कंदासीं, एक्स जी जाइ ते 3 लिखंदासीं, ई 3 ऐं वरी ॿिनि सां एक्स ज़रब पिया थियनि त ॿिनि खे ज़रब करिणो आहे 3 सां, छा ई बराबर थियनि था 9 जे। चेक कयो ही 3 साॻा ऐं ॿ ट्रिकी 6 9। हाणे ॾिसो त 3 ऐं 6 9 बराबर थिया 9 जे। 3 ऐं 6 9 ही 9, 3 ऐं 6 9 ही 9 ऐं 9 जे बराबर, मतलब पंहिंजो जेको जवाब कढियो आहे उहो सफ़ा सही है। The product of 7 and the sum of a number and 6 is 77। 7 जी प्रोडक्ट मतलब 7 ज़रब थियण था पिया, the sum of a number and 6 7 ज़रब थियण था sum of a number x जे ऐं 6 जे जोड़ जे, ठीक है। दी प्रोडक्ट ऑफ 7 7 मतलब ज़रब थियण पिया, मल्टीप्लाई चे या प्रोडक्ट जे त ज़रब थियण था छा सां, दी सम ऑफ अ नंबर एंड 6 एक नंबर ऐं उनजे जोड़ जे, ठीक है। छाजे बराबर थियो, ई बराबर आहे 77 जे, 77 जे, ठीक है। हाणे पाण खे मालूम हिते छा करिणो आहे, साॻियो ई पाण खे नंबर मालूम करिणो आहे, फाइंड नंबर, ठीक है। साॻियो ई तरीक़ो पाण छा करिणो आहे त पहिरियों इन्हनि खे सिंप्लीफाई करे वठूं। 7 खे ज़रब कयोसीं एक्स सां त 7x थी विया, 7 खे 6 सां ज़रब कयोसीं 7 6 42 थी विया, ही 42 छाजे बराबर आहिनि 77 जे, सही थी वियो। हाणे ही पाण खे सिखी आया आहियूं त पाण खे खाली एक्स विच मां कढणो आहे, त बाक़ी ॿिया जेका उन्हनि खे शिफ्ट कंदासीं। हाणे हिते 42 जेका आहिनि जोड़ थियण पिया त इनसाइड वेंदा त छा थी वेंदा, कट थी वेंदा। 77 मां 42 पाण कट करना, ठीक है। हाँ 7 मां 2 विया, बाकी घणा बचिया, 7 मां 2 विया बकाया 5 ऐं 7 मां 4 विया बकाया बचिया 3, मतलब पेंट्री बचिया 7x, ठीक। हाणे पाण खे खाली एक्स खपे, पाण नंबर जेको आहे उहो एक्स खाली मालूम करनो। त 7 हिते ज़रब थियण पिया त इन पासे ईंदा त वंड थी वेंदा, पेंट्री के वंड कयोसीं 7 सां त जवाब छा आयो 5, मतलब जेको नंबर आहे पाण वटि हू 5, सही थी वियो।
हाणे पाण ही क्यों दा द सम ऑफ 6 एंड 4 टाइम्स अ नंबर छा करनो 6 के जोड़ करनो एक नंबर जी 4 टाइम जी मतलब 4x ठीक है के जोड़ करनो छा में 6 में ठीक है इज जाए तव्हांखे ख़बर है पाण बराबर जी साइन ॾींदा 42 जी फाइंड द नंबर पाण के x मालूम कर द सम ऑफ 6 एंड 4 टाइम्स 6 ऐं हुन में जोड़ कजे छा 4 टाइम आ नंबर हू 4 टाइम आ नंबर जेको आहे पाण वटि x आहे ही पाण 4 टाइम मतलब चेन के ज़रब करनो आहे x सां ही छाजे बराबर आहे 42 जे त पाण के x जी वैल्यू कढणी आहे नंबर मालूम करनो ठीक है साॻियो ई तरीक़ो त ही 6 हिते जोड़ थियण पिया इन पासे वेंदा त ही कट थी वेंदा 42 मां कट कयासीं पाण 6 त बाक़ी घणा बचिया बाक़ी 36 बचिया ठीक है 4x ऐं 36 सही आहे हाणे ही 4 हिते ज़रब थियण पिया इन पासे ईंदा त वंड थी वेंदा x बराबरि थींदो 36 खे पाण जेकॾहिं चेन सां वंड कयूं त जवाब छा थींदो जवाब न ईंदो मतलब वो नंबर छा आहे उहो नंबर नम आहे जंहिंखे जेकॾहिं चेन सां ज़रब कजे ऐं विच में जोड़ कजे 6 त जवाब 42 ईंदो चेक करे वठो हिन खे ज़रब कजे चेन खे ज़रब कजे नम सां ऐं विच में जोड़ छा कजनि 6 ही 4 न 36 थींदो आहे 36 प्लस 6 त छाजे बराबरि थिया 42 जे ॾिसो आहे नी 42 जे बराबरि हाणे पाण ही जेको आख़िरी हिसाब आहे कयूं द प्राइस ऑफ अ टॉय वाज डिक्रीज्ड बाय 7 डिक्रीज जी जाइ ते पाण कहिड़ी निशानी ॾींदा आहियूं माइनस जी ठीक आहे इफ न्यू प्राइस 25 रुपीज़ आहे फाइंड दी ओरिजिनल प्राइस हाणे ॾिसो त पाण खे मिलियल छा आहे त घटि केतिरी थी आहे प्राइस ऐं हाणोकी प्राइस छा आहे घटि थियण जी जाइ ते पाण छा ॾींदा आहियूं घटि ॾियण जी जाइ ते पाण माइनस जी साइन ॾींदा आहियूं त पाण खे ओरिजिनल प्राइस मालूम करणी आहे ओरिजिनल प्राइस पाण खणूं था x ऐं हुन मां घटि घणी थी आहे 7 ऐं हाणे घणी आहे हू 25 पाण खे x मालूम करणो सफ़ा सवलो ही x हिते ई रहियो हिते माइनस जा 7 आहिनि त इन पासे वेंदा त प्लस जा 7 थी वेंदा 25 प्लस 7 हाणे 25 ऐं 7 घणा थिया 25 ऐं 7 32 थिया 25 ऐं 7 घणा थिया 32 मतलब पहिरियों हिन जी प्राइस छा हुई ओरिजिनल प्राइस जेकी हुई हू 32 हुई हुन मां 7 जेको घटायासीं रायत कईसीं बाक़ी घणा बचिया 25 हू 25 ठीक आहे उम्मीद आहे सम्झाया हूंदो को भी मसलो हुजे कमेंट करे पुछी सघो था चैनल खे सब्सक्राइब न कयो चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे मिलूं था नई वीडियो में ख़ुदा हाफ़िज़।